सोप सीरियल ड्रामो पत्थर दिल। दोस्तों पत्थर दिल ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में जेका अचण वारी है उन किस्त में तव्हां ॾिसंदो त हाणे कन भरिया वेंदा वॾेरे जा, छाजे करे शेरू जे ख़िलाफ़ु उहो जूसो कन भरींदो थो अचे। पोइ किस्त बि तव्हां ॾिठी, अॻिते बि ईअं कंदो आहे। जूस शेरू जे ख़िलाफ़ु सॼे ॻोठ में इहो ई पढ़ो ॾिनो वेंदो त शेरू चोरी राति जो अचे थो, पंहिंजे पुट सां पंहिंजे पीउ सां मिलणु अचे थो। ऐं जूसो वरी वारिस वॾेरे वारिस खे बि वरगलाए थो पियो सभिनी जे ख़िलाफ़ु, शेरू जे पीउ जे ख़िलाफ़ु, शेरू जे ख़िलाफ़ु। ऐं उहो इहो चाहणु चाहे थो त जीअं हिते जंग मचायां, झेड़ो मचे, छो त पाण पुॼी नथो सघे शेरू सां। उहो ई शैतान माण्हू आहे हिकिड़ो जूसो, ऐं इहा जंग मचाइणु चाहे थो ऐं पंहिंजे भाइरनि खे बि शेरू जे पुट जे पोयां लॻायूं वेठो आहे। अॻिते हली इहो उन खे अगवा करणु ऐं मराइण जी बि कोशिशि पूरी कंदो, लेकिन नाकाम ज़रूरु थी वेंदा अॻिते हली। ऐं हाणे जेको सारंग मोटण वारो आहे स्कूल खां, उहो वॾेरे जी धीउ सां इश्क कयूं वेठो आहे। जॾहिं ॻोठ ॾाईंदो इन्हनि जा जेका आहिनि राज़ खुली वेंदा ऐं पोइ वारिस अञा छितो थी पवंदो। वारिस ग़रीबनि खां नफ़रत करे थो, छो त हू ग़रीब छोकिरी कामोरी सां बि शादी नथो करणु चाहे। चवंदो आहे ग़रीब हिकु खामी आहे इन्हनि में। ऐं वरी जॾहिं छोकिरो हिकिड़ो हुजे उनजी भेण सां शादी करे, उहो बि हुजे ग़रीब ऐं प्यार करे, त उन खे कारो बर्दाश्त कंदो। अहिड़े हिसाब सां सलार बि मोटी ईंदो, इहे वरी बाहि ॿारे छॾींदा ग़रीबनि जे कढ। ऐं वरी शेरू छितो थी पवंदो, जंहिंमें वरी जूसो शैतानी करण जो पूरो फ़ाइदो खणंदो। अहिड़े हिसाब जो हीउ ड्रामो आहे। नेक्स्ट एपिसोड में इंतज़ारु करिणो पवंदो, तव्हांखे अची वेंदी। ऐं उमेदु आहे तव्हां हेसि ताईं वीडियो ॾिठो आहे त महिरबानी करे शायदि को सो वीलोग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे।